अस्सलाम वालेकुम नाज़रीन HR JDO न्यूज़ में आया वज़ीर उनर असां मौजूद आहियूं सकणे में जिते शहीद राणी जे नाले सां शहीद बेनज़ीर भुट्टो इंटरचेंज जेका ठाही वई उहा कुझु ई सालनि जे अंदरि तव्हां ॾिसो त सफ़ा उखड़ी वई आहे। हिन तव्हां ॾिसो पिया हिन में बिल्कुलु जेको 2 नंबर मटीरियल मिलायो वियो हेठां तव्हां जेको मिटीअ जो भराव विझो हुयो मिटी जो भराव विझो हुयो तव्हां ॾिसो पिया हिन हालत केतिरी थी आहे। ऐं पुल जेका असां मथां बि जेका असां इलाही जॻहियुनि तां उखड़ी वई आहे। ऐं हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया जंहिंमें वाज़िह सबूत तव्हांखे ॾियूं पिया त हेठां जेको भराव विधो हुयो हीअ पथर तव्हां ॾिसो। ऐं हीअ पुल केॾीमहिल कंहिं वॾे जानी नुक़सानु ॾेई सघे थी, को वॾो हादसो पेश अची सघे थो। छाजे करे हीअ पुल तमामु जेका अहम आहे। हीअ तक़रीबन नवाबशाह खां जेके गाॾियूं अचनि थियूं ट्रकूं अचनि थियूं हितां ओवरलोड थी हिन पुल जे मथां गुज़रनि थियूं ऐं नेशनल हाईवे जे मथां हीअ पुल ठहियलु आहे। तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिन में जेको सो मुसलसल बिल्कुलु 2 नंबर मटीरियल मिलायो वियो आहे। तव्हांखे ॾिसो पिया जेको बरसाति जो पाणी उन खां सॼी हीअ हेठां जेको हिन खे स्लोप ॾिनो वियो आहे बिल्कुलु उखड़ी वियो आहे। तव्हांखे असां ॾेखारियूं पिया नाज़रीन तव्हां ॾिसो पिया कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त हिन जे अंदरि जेको हीअ जेको भराव विधो वियो आहे उहो मुसलसल करोड़ी रुपया हिन ते जेको ख़र्चु करे हीअ जेको सो बिल्कुलु नाक़िस मटीरियल आहे जेको बरसाति जे पाणी सभु ॾिसो तव्हां हीअ हंधा हंधा टुटी रहियो आहे उखड़ी रहियो आहे। पर अफ़सोस जेका हिन जी इंतिज़ामिया आहे हिते जी जेका ज़िले जी इंतिज़ामिया आहे जेका तालुके जी इंतिज़ामिया आहे उहा मुसलसल नाकाम आहे ऐं बिल्कुलु ख़ामोशी इख्तियार कई वेठी आहे। जे किरोड़नि जे लाॻत सां ठहियल हीअ पुल केॾीमहिल बि को वॾो हादसो थी सघे थो जंहिंमें क़ीमती जानियूं ज़ाया थी सघनि थियूं। जी नाज़रीन असां शहीद बेनज़ीर भुट्टो इंटरचेंज जेका ठाही वई आहे उन जे बिल्कुलु हेठां तव्हां ॾिसूं पिया त हीअ नेशनल हाईवे आहे। हितां जेके से लोड थियल गाॾियूं बसूं ट्राला गुज़रनि थिया जेके हिन जे हेठां गुज़रनि था ऐं जेका पुल जी जेका मथीं कंडीशन आहे उहा बिल्कुलु नाज़ुक हालत में आहे। केॾीमहिल बि कहिड़े टाइम ते बि को वॾो हादसो थी सघे थो। हीअ शॉर्टकट आहे हीअ पुल जेका आहे सा नवाबशाह खां शॉर्टकट आहे मिलई जेको ओवरलोड गाॾियूं अचनि थियूं लोड थियल गाॾियूं अचनि थियूं उहे हितां अची हिन पुल खां गुज़री ऐं नेशनल हाईवे सखर तरफ़ ऐं कराची तरफ़ वञनि थियूं। जी नाज़रीन असां हींअर पुल जे मथां बीठा आहियूं तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीअ जेको मथियों हिसो आहे हीअ तव्हां ॾेखारियूं पिया तव्हांखे त हिते जेका हिते जी इंतिज़ामिया जी ना हली तव्हां ॾिसो त जेका पुल टुटी वई आहे उन मथां मिटीअ जा ढेर वराया विया आहिनि त जीअं हू पंहिंजी ना हली लिकाए सघनि। तव्हां ॾिसो पिया हिते लोड थियल गाॾियूं अचनि थियूं कंहिं बि वक़्तु कंहिं वॾे जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे। पर अफ़सोस जेका हिते इंतिज़ामिया आहे उहा अघो निंड में सुतल आहे। तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ पुल जो मथियों हिसो आहे तव्हां ॾिसो त पुल केतिरी ज़बून हालत में आहे। पुल टुटी वई आहे उन जॻह ते हिते मिटी घुराई उन मथां जेको आहे मिटी ॾिनी वई आहे सिर्फ़ु पंहिंजी ना हली लिकाइण जे लाइ। नाज़रीन तव्हां ॾिठो त हीअ जेका पुल खे ठहे तक़रीबन कुझु ई अर्सो थियो आहे हंधा हंधा जॻह हेठां खां ऐं जेको मथियों हिसो आहे उहो बि तमामु घणो नाज़ुक हालत में आहे। पुल खे असां तव्हांखे ॾेखारियो टुटी पई आहे ऐं असांखे उमेदु आहे त हिते जेका इंतिज़ामिया आहे उहा अखि पटींदी ऐं जेके लोड थियल गाॾियूं आहिनि उनखे हितां गुज़रण खां रोकियो वञे त जीअं वॾो को जानी ऐं माली नुक़सानु न थी सघे। कैमरामैन शान सां गॾु वज़ीर उनर HR JDO न्यूज़ सकरन।